किताब लिखंदा त कंहिं बादशाह खे को मर्ज़ अहिड़ो पैदा थियो जेके हकीमनि ॾस ॾिनो त माण्हू जी सिरी हथ कर पर ताज़ी हुजे, उन में तुंहिंजी दवा ठहंदी तॾहिं तुंहिंजो इहो मर्ज़ छॾींदो। बादशाह हुन पंहिंजे वज़ीर खे हुकुम कयो। वज़ीर मुल्क में वॾोॾूं पखेड़ियूं। हिकिड़े ॾींहुं बादशाह खे सिरी वज़ीर आणे ॾिनी। रत वहंदे आयो, ताज़ी सिरी हुई पर सिरी दाहूं कंदे आई, वधियल। बादशाह खे इबरत लॻी वधियल सिरी दाहूं पई करे। इन जी वजह पहिरीं पुछां त छो पई दाहूं करे, न त वधियल सिरी कीअं ॻाल्हाए। पोइ हिन उहा माण्हुनि खां पुछो पर हिन खे ॿुधाए केरु न। नेठि हिकिड़ो चओ वाटो रस्ते जो हो, उते हिकिड़े वण में टंगाए छॾियईं। चौकीदार हुन ते बीहारे छॾियईं। जी बाबा हाणे इहो हितां माण्हू गुज़रनि पिया, आख़िर अजनबी माण्हू को गुज़रंदो त उहो अव्हांखे हक़ीक़त ॿुधाईंदो। उन खां ख़बर वठी पोइ दवा ठाराईंदासीं। भला दवा ठही त ठही, न त इहा ख़बर पहिरीं वठणी आहे। हाणे किताब लिखंदे वीचारो हिकिड़ो दीवानो आशिक जंग मोह कयो, रस्तो वठियो आयो, उहो जो अची उतां गुज़रियो। उन वधियल सिसी दाहूं पई करे। आहे कंहिं आशिक जी, इहे वधियल सिसी कीअं दाहूं कंदी। छा कयो जो हुन कन ते मुंहुं रखी चई आशिक थी आई दाहूं। सिसी माठ करे वई। सिसी जो माठ करे हिन फ़कीर खे वारे खणी ॿधऊं। ॿुधाए छो पे दाहूं कई ऐं माठ छो कई। फ़कीर ॿुधायो मेरी माठ मूं करे अखर चयोमांसि आशिक थी आई दाहूं त माठ करे वई, बाक़ी छो पे दाहूं कई आहे मूंखे ख़बर कान्हे। हिन खे ॿधी बादशाह ते वठी आया। बादशाह हिन खां पुछो, हिन इहा ई ॻाल्हि ॿुधाई। हुनजो हणोसि जेल में, हीअं कोन ॿुधायो। फ़कीर खे जेल में रखियऊं। बादशाह खे चई बादशाह खे तोखे ॻाल्हि पुछणी आहे त पहिरीं मूंखे सॼी ॻाल्हि ॿुधाई, तोखे सिसी हाणे केरु ॾिनी। बादशाह चयो मूंखे मुंहिंजे वज़ीर ॾिनी। चई हुनखे मूंसां जेल में रख। वज़ीर आयो, वज़ीर खां पुछई। वज़ीर चयो मूंखे ॾिनी आहे हिकिड़ी पोड़ी ऐं पोड़े। वरी बादशाह खे घुराई। चई हिन खे कढो, उहे पोड़ी ऐं पोड़ो आण जेल में। उहे आया जेल में। उन्हनि चयो असांखे ॾिनी आहे फलाणे छोकिरे। वरी बादशाह खे घुराई। बादशाह खे चई हाणे उहो छोकिरो अचे जेल में। वरी उहो छोकिरो आंदो वियो। वरी जंहिंमें छोकिरो आयो, छोकिरे खां पुछी। छोकिरो चयो मूंखे ॿी का ख़बर कान्हे, मूंखे ॾिनी आहे वज़ीर जी धीउ शहज़ादी। हाणे वरी बादशाह खे घुराई। बादशाह खे चयो हीअ बि इहा ॻाल्हि थो करे, जे उहा शहज़ादी जेल में मूंसां रखी गॾु त आऊं तोखे ख़बर पुछी ॾींदुसि। भला जो आऊं करे वियो, मूंखे का ख़बर कान्हे, मूंखे पुरे थोरा भरे वेठो आहियां। बादशाह पंहिंजे ज़िद ते क़ाइमु। छोकिरी बि जेल में आई। छोकिरी जंहिंमहिल जेल में आई त छोकिरी हसीन महबूब ज़ात हाणे फ़कीर सां किथे थी ॻाल्हाए। उहा पुठ वारे पंहिंजी मगरूरी मुंहिंजा वेही रही। आशिक वीचारे का अहिड़ी ॻाल्हि करे जे हिनखे को दर्द हूंदो त पाणे खुलंदी। अची इश्क प्यार ऐं मोहबत जूं ॻाल्हियूं खोलियईं। केॾी महिल छोकिरी अखियुनि में पाणी अची वियो। चई बेवकूफ़ तोखे कहिड़ी ख़बर छा प्यार आहे, छा मोहबत आहे, छा इश्क आहे। छला कूड़ा किसा वेठो करी। इहो जेको सिरी जो दाहूं पे कयूं, इहो मूं बदनसीब जो आशिक हो। ऐं वरी इन छोकिरे खे आशिक जंहिं हिनखे सिरी आणे ॾिनी। पोइ मूं हुन सां ॻाल्हि कई। मूंखे आशिक मुंहिंजो चवंदो मुंहिंजा महबूब सिरी में कमु पवे त हाज़ुर आहे। मूं हुन सां ॻाल्हि कई। चयो हुनजो पोइ वॾी देरि न कर। मूं हुन खां सिसी घुरी। मूंखे चयो मुंहिंजा महबूब अचनि देरि आहे। व्यस्त हुन टाइम ते जेको मूंखे ॾिनई काट सार रखियो वेठो। कंध नमाए ॾिनई। मूं बेदर्दी सां काट हणी हिन जो कंध वढियो। पर मुंहिंजे हथ में जैसे इहा सिरी हुई त दाह कोन थे कई। जॾहिं हुन छोकिरे जे हथ में ॾिनो पोइ दाहूं शुरू कयो। बादशाह खे घुरायूं। बादशाह आयो। बादशाह खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। बादशाह छोकिरी खां पुछियो। चई मूंखे बाक़ी जो लाश हली ॾेखार। धड़ छोकिरी वञी ॾेखारियो। धड़ कढी हुनखे कफन ॾेई मुठिया ॿधी रखी। हाणे उहो जेको आशिक जी ॻाल्हि राज़ खोलियो। उन छोकिरी खे चयो हाणे हिन जे पेरनि खां बीह सॾु कर। हा छोकिरी हाणे पेरनि खां बीह सॾु कयो आहे। शाइर जा अरवाह उते बीठल आहे। शाइर चवंदो को माशूक दी गूंज उठी ते बंद कफन ते खुल गए। ए अॾियां बाहीं दुआ मिल साईं ते नीर अखियां तूं धुल गए। मैं शुक्र किता आयूं लाश मरी ते मको सद में मौत ते भुल गए। भाई कब्र सफर दी ताज़ीम करसी तॾहिं आवण ते पोइ भुल गए। वाह वाह। इहा आहे इश्क जी ॻाल्हि।
पर माण्हू को कीअं सम्झे को कीअं सम्झे को चवंदो कूड़ियूं कहानियूं आहिनि पर जे महबूब जेको हक़ीक़ी आहे उहो जे 1000 वरनि जे कब्रस्तान ते बि सॾु कंदो त मुंहिंजो ईमान आहे त मैयत सभु उथंदा। आऊं ॻाल्हि खे सच थो चवां। असांजो उस्ताद हीअ दुनिया छॾे वियो आहे असांखे बि छॾणी आहे। उस्ताद इन जे जवाब में हिकिड़ो शाइर ठाहियो आहे जॾहिं माण्हू न मञंदो हुन चयो बाबा इहा मञंदो ॻाल्हि उहा जंहिंजो ज़माने में अखियूं अड़ियूं। वाह वाह उस्ताद वाह। ॿिया कूड़ आहे। उस्ताद जी शायरी आहे ऐं पढ़ां थो। वाह उस्ताद वाह पढ़। उस्ताद जवाब ॾे इश्क ख़बरूं उन्ही खां पुछे अखियूं जिन जूं अड़ियूं हूंदियूं। हाय हाय ज़माने में आगुज़र संजो गुज़ारियूं जिन घड़ियूं हूंदियूं। वाह इश्क ख़बरूं उन्ही खां पुछे अखियूं जिन जूं अड़ियूं हूंदियूं। वाह वाह। उस्ताद ॿुधायो हुननि जो टाइम कीअं थो गुज़रे। उस्ताद ॿुधायो त उथे वेठे हथ नवाज़ी मन्ना वसरे न तन माज़ी ए रूह ते सेर में राज़ी रिंजन में तन रड़ियूं हूंदियूं। वाह इश्क ख़बरूं उन्ही खां पुछे अखियूं जिन जूं अड़ियूं हूंदियूं। वाह गमन में गुज़र संजो गुज़ारियूं जिन घड़ियूं हूंदियूं। भला हू छो था रोअनि चए महबूब जी अखियुनि मारे हुननि खे रोआरियो आहे। हाय हाय वज़ीर ॿुधायो चुभी दुश्मन कया चूरो खिची खामी पंहिंजा खूरो पतो तिन खे आहे सदा पूरो अदा पहिरीं तूं जन पढ़ियूं हूंदियूं। वापसि करे ॾिठी हूंदियूं पहिरीं तूं जन पढ़ियूं हूंदियूं। इश्क ख़बरूं उन्ही खां पुछे अखियूं जिन जूं अड़ियूं हूंदियूं। गमन में गुज़र तुंहिंजो गुज़ारियो जिन घड़ियूं हूंदियूं। भला हुननि ते हथियार कहिड़ा था हलनि चए महबूब जे नज़रनि जूं गोलियूं थियूं हलनि। फ़कीर ॿुधायो घूरनि गोलियूं गले जिन में उथनि हुनर हले जिन में कुंडियूं जिन खे कले जिन में। आशिक़ ॿुधायो मच्छी खे कली में कुंडी पवंदी आहे पर कले जो जिगर आहे इंसान जो जिगर में जेके कुंडी फाटल हूंदी तंहिंखे कहिड़ी ॻाल्हि हूंदी। कुंडियूं जिन खे कले जिन में तिन खे कुल ई ॻाल्हियूं करियूं हूंदियूं। इश्क ख़बरूं उन्ही खां पुछे अखियूं जिन जूं अड़ियूं हूंदियूं। गमन में गुज़र तुंहिंजो गुज़ारियो जिन घड़ियूं हूंदियूं। फ़कीर शायद ही दे दे जिते चंदियूं नज़रनि जो जेको शिकार जो पीरी ताईं उन जो घोड़ो हलो बाक़ी दुनिया में ॿी का बि सूरत उनखे कान वणंदी। हाय 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 वाह उस्ताद वाह वाह वाह। फ़कीर ॿुधायो निशानो जा निगाहनि में से पीरी ताईं पुछान में। वाह ए फाथा फुटनि जे फान में फुट था फलो ची में वारनि खे जेको आहे जेको वारनि जी ॻाल्हि में जेको फाथो जो कोन छुटंदो। वाह फाथा फुटनि जे फान में तुंहिंजा छुटनि छाजा छॾियूं हूंदियूं। हा फतकना छुटनि छाजा छॾियूं हूंदियूं। इश्क ख़बरूं उन्ही खां पुछे अखियूं जिन जूं अड़ियूं हूंदियूं। गमन में गुज़र तुंहिंजो गुज़ारियूं जिन घड़ियूं हूंदियूं। वाह उस्ताद नाले में फ़कीर ॿुधाए थो बिरे जा बार थियनि ॿारा खिलण खैर खाइण खारा ये चुकिया तुंहिंजा चवण चारा तिखे जेके जेके आड़ा ते छॾियूं छा ॻाल्हाइनि। इश्क ख़बरूं उन्ही खां पुछे अखियूं जिन जूं अड़ियूं हूंदियूं। गमन में गुज़र तुंहिंजो गुज़ारियूं जिन घड़ियूं हूंदियूं। वाह वाह उस्ताद वाह वाह उस्ताद वाह।